अस्सलाम वालेकुम साथियों, हक मौजूद इंडस्ट्रेक केबल कार साथियों, जगह तव्हां असांजो यूट्यूब चैनल इंडस्ट्रेक अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त बराए महिरबानी पहिरियां हिनखे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाईंदा त जीअं तव्हां असांजा वीडियोज़ ॾिसी सघो सभ खां पहिरीं। दोस्तो, अॼु जे वीडियो में पाण सिखंदासीं जदीद फॉन्ट्स सिंधी ॿोलीअ जा कीअं इंस्टॉल कजनि ऐं उन्हनि खे कीअं इस्तेमालु कजे। दोस्तो, सिंधी ॿोलीअ जा जदीद स्टाइलिश फॉन्ट्स जेके शबीर कुंबर ऐं जनाब अब्दुल माजिद बुरगड़ी साहिब जिन जे थोरनि सां ठाहिया विया आहिनि ऐं इन्हनि जी टीम पारां बि उन में हिसो ज़रूरु आहे। सो दोस्तो, तव्हां सोचींदा हूंदा त असां पंहिंजे चैनल इंडस्ट्रेक ते जेके थंबनेल्स इस्तेमालु कंदा आहियूं या जेका डिज़ाइनिंग कंदा आहियूं त उन में असां स्टाइलिश फॉन्ट वग़ैरह मुख़्तलिफ़ फॉन्ट्स इस्तेमालु कंदा आहियूं। त उहे फॉन्ट्स कीअं इस्तेमालु करे सघजंदा? दोस्तो, उन्हनि जे लाइ जदीद सिंधी ॿोलीअ जे सिंधी कंप्यूटिंग जे बानी अब्दुल माजिद बुरगड़ी साहिब जिन जी वेबसाइट ते पाण खे हलणो पवंदो। त दोस्तो, burgadi.com ऐं जेके जेके वीडियो ठाहींदो वेंदो आहियां उन्हनि जा लिंक्स बि उन जे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदो आहियां। हिन जो बि डिस्क्रिप्शन में लिंक ॾेई छॾींदुसि। दोस्तो, हीउ ॾिसो, हिन में सिंधी फॉन्ट नाले हिकिड़ो अलॻि सां रखियल आहे खानो या टेब। त दोस्तो, हिन में मथे हिते पाण क्लिक कंदासीं लोगो ते त पाण वटि इहे जदीद जेके यूनिकोड ते सिंधी फॉन्ट ठाहिया विया आहिनि। ॾिसो, हाणे हे तव्हां नज़र ईंदा हूंदा। दोस्तो, हुन में मुख़्तलिफ़ फॉन्ट्स आहिनि जिन्हनि जा नमूना ॾेखारिया आहिनि असांखे। सो दोस्तो, पाण फ़िलहालु हिन मंझां डाउनलोड करे ॾिसूं था कुझु फॉन्ट्स ऐं उहे इस्तेमालु करे ॾिसूं था। जीअं सनाउल्ला मंगरे जो सारिम जा सिंधी फॉन्ट। त दोस्तो, हिन ते क्लिक कंदासीं त इहो डाउनलोड थियणु शुरू थी वेंदो। ॾिसो, मुंहिंजे अॻियां अची वियो स्टार्ट डाउनलोड। त दोस्तो, हीउ जीअं ई डाउनलोड थी वञे त पोइ पाण हिनखे खोले इस्तेमालु करे ॾिसूं था, इंस्टॉल करे ॾिसूं था। दोस्तो, ओपन फोल्डर। दोस्तो, हीउ सेटअप अची वियो आहे सारम जो। त हिनखे डबल क्लिक करे पोइ हुते यस करियो। हर आम सॉफ्टवेयर जा इहो इंस्टॉल करे सघे थो। नेक्स्ट, आई एग्री टू टर्म दिस लाइसेंस एग्रीमेंट। दोस्तो, इहो तव्हां पढ़ी वठिजो। हिनखे पोइ नेक्स्ट, वरी नेक्स्ट ऐं नेक्स्ट। दोस्तो, हाणे असांजा फॉन्ट्स इंस्टॉल थी चुका आहिनि। अचो त ॾिसूं इहे कमु कीअं था कनि। त दोस्तो, उन जे लाइ आउं वर्ड में लिखी ॾिसां थो। दोस्तो, ही मोगड़ो शार्ट लिखियो आहे। हाणे हिनखे थोरो साइज़ वधाए ऐं फॉन्ट इस्तेमालु करे ॾिसूं था इहो त सिंधी फॉन्ट कीअं था कमु कनि। दोस्तो, हीउ ॾिसी सघो पिया तव्हां, सिंधी फॉन्ट हाणे चेंज थींदा वञनि पिया। जीअं हीउ फॉन्ट ॾिसो, सारम मसरूर ऐं हेठि मुख़्तलिफ़ सारम जो सॼो जेको पेग असां इंस्टॉल कयो हुन में जदीद जेके फॉन्ट आहिनि उहे अची चुका आहिनि। हाणे तव्हां ॾिसी सघो पिया स्क्रीन ते त इहे चेंज थींदा वञनि पिया। सो दोस्तो, जेकॾहिं वीडियो सुठी लॻी हुजे त लाइक ज़रूरु कंदा ऐं कमियूं कोताहियूं कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा। वीडियो पूरी ॾिसण जे लाइ महिरबानियूं। सिंध सलामत, साथ सलामत।